ही जेको चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं कमिश्नर जो मुद्दो ॿिनि जो त जनवरी में ख़तमु थियल आहे, हीअ अची जून बीठो आहे, हीअ त आर्ज़ी तौर ते हलनि पिया। हाणे प्राइम मिनिस्टर साहिबु चवनि था त भई अचो मशावरत कयूं, को काफ़ी मतिलबु नवां माण्हू मुक़ररु कयूं, पर अहिड़े चीफ इलेक्शन कमिश्नर खां बहितर मौज़ू माण्हू नवाज़ लीग वारनि खे ॿियो कहिड़ो मिलंदो, वरी इन खे ई न रखी छॾीनि। सो लेकिन बहरहाल ॾिसूं अगरि हीअ मुलाक़ात थिए थी ऐं उमिरि अयूब गॾु वेहे थो त हीअ पहिरियों बाज़ाब्ता कंहिं सरकारी कम लाइ वर्किंग रिलेशनशिप जी ॻाल्हि थींदी PTI ऐं गवर्नमेंट जे विच में जेको सो उहो त ॾिसूं। लेकिन जेका ॻाल्हि अलीमा ख़ान साहिबा कनि पियूं, इमरान ख़ान जी सिस्टर, त भई ॾे वठि जो मतिलबु इहो त न आहे, चवनि पियूं त इहो सरकार यानी चयो असांखे वञे पियो त इमरान ख़ान हुकूमत बि मञी वठे, 9 मई ते माफ़ी बि वठी वठे, पाण सभु कुझु त कोन मञंदासीं न। ऐं हाणे ॻाल्हि इहा आहे त ॾिसो मतिलबु इन जो मतिलबु इहो थियो त सरकार ॿ ॻाल्हियूं रखियूं आहिनि। अगरि अलीमा ख़ान जी ॻाल्हि मञियूं आहे, इहे ॻाल्हियूं पाण सभु कंदा रहिया, इनजो मतिलबु इहो आहे त हिकिड़ी मञी वठो, हिकिड़ी छॾे ॾियो। त इन ॿिन्ही मां जेका मञण वारी ॻाल्हि आहे त हुकूमत खे मञी वठो। हुकूमत खे बि अलीमा ख़ान साहिबा आहिस्ते आहिस्ते ॻाल्हि खोलींदी। मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन में बि टाइम घुरनि पिया, हिननि खे 2 साल चवनि था त हलणु ॾियो, यानी 1.5 साल थियो आहे, 2 साल ॿिया हलणु ॾियो, 1.5-2 साल, तेसि ताईं असीं मईशत सुधारे वठूं ऐं मामलात खे जेको ग्रिप में वठी वठूं, ताकी हिकिड़ी वरी असां बि असां वटि बि फेस सेविंग हुजे। ॿी ॻाल्हि इहा त भई पंजाब में मरियम नवाज़ साहिबा जेको शानदार कमु करे पई, त उन सां हुनजो वोट बैंक थोरो बहाल थी वञे ऐं थिंग्स लाइक दैट। मतिलबु हीअ सभु शयूं ठीकु थी वञनि, पोइ तव्हांखे इलेक्शन कराए ॾींदासीं। हाणे ख़ान साहिब खे मूंखे इहा ॻाल्हि सम्झ नथी अचे त ख़ान साहिब खे अगरि इहा ऑफर आहे त हिन ऑफर खे मञण में ख़ान साहिब खे मुंहिंजो ख़्यालु आहे त लचक त ॾेखारणु खपे, बिकॉज ॿाहिरि ईंदो पाण ई सूरत चेंज थींदी आहे, त पाण ई सूरत हुनजे हक़ में चेंज थी वेंदी। ऐं ज़ाहिर ॿाहिरि निकिरंदो त जेके जिन्हनि खे बि हुन सां गिला शिकवा आहिनि, उहे को ज़ाहिर माण्हू ॿाहिरि हूंदो आहे, मुलाक़ातूं थींदियूं आहिनि त गिला शिकवा दूर बि थींदा आहिनि, रंजिशूं घटिबियूं आहिनि। पर ख़ान साहिबु एडमेंट आहे त न मूंखे फॉरेन इलेक्शन कराए ॾियो, फॉरेन इलेक्शन त कोन थी थिए। साॻी रीति हाणे अलीमा ख़ान चवनि थियूं त अगरि सुभाणे रिलीफ न मिलियो अदालतनि मां इमरान ख़ान खे, त पोइ ॻाल्हि सेप्टेंबर में हली वेंदी। मूंखे त नथो लॻे ख़ान साहिब खे को रिलीफ मिली वेंदो, बाक़ी बुशरा बीबी खे मिली वञे त ॿी ॻाल्हि आहे, अलाए सुभाणे हुनजी बि हियरिंग आहे या न आहे। साॻे केस में ॾिसो ॻाल्हि इहा आहे त हींअर असांजी गवर्नमेंट ऐं इस्टेब्लिशमेंट ज़ाहिर हिकु ई ॻाल्हि आहिनि, लेकिन हिकिड़े पेज ते आहिनि, 200% हिकु पेज ते आहिनि। हर हंधि ही गॾु आहिनि मामला, सभु फ़ैसिला गॾियल, छा बल्कि इस्टेब्लिशमेंट जी मर्ज़ी सां हुकूमत करे पई, त अहिड़े प्राइम मिनिस्टर खे छो चेंज करण जी सोच ईंदी। ॿी ॻाल्हि इहा आहे त आफ्टर दिस इंडिया पाकिस्तान कॉन्फ्लिक्ट शयूं हुकूमत जे मुल्क जे हक़ में वञनि पियूं एज़ फार एज़ इंटरनेशनल सिचुएशन इज़ कंसर्न। ज़ाहिरी तरह इंडिया जी सफ़ारतकारी बि कुझु कमु न पई करे, किथां हुनजा इवन ही जेको मोदी लाइ हिकिड़ी ॿी एम्बेरसमेंट आहे कि हुनखे कैनेडा बि G7 में बि न पियो घुरायो वञे, त हिकिड़ी इंडिया आइसोलेशन में आहे। त हिन महिल ऐं डोमेस्टिकली बि हिन वॉर खां पोइ ज़ाहिर असांजी इस्टेब्लिशमेंट जे हवाले सां हिकिड़ा माण्हुनि जा ख़्यालात एज़ फार एज़ वॉर इज़ कंसर्न त हिकिड़ा बिल्कुलु चेंज थिया आहिनि, त भई असांजी हिकिड़ी कैपेबिलिटीज़ ऐं प्रोफेशनलिज़म ते। त हिन महिल को घणी रिआयत ख़ान साहिबु वठण में आउं नथो सम्झा कामयाबु थी सघंदो। ऐं लेकिन हुननि लाइ बहितर इहो आहे, स्पेशली इस्टेब्लिशमेंट, नवाज़ लीग जी ॻाल्हि न पई थिए, त हीअ उहो मौक़ो आहे जंहिंमें सही करे वठनि, जिथे मामलनि खे जेके ठीकु कंदा त हिकिड़ी बहितर सिचुएशन थी वेंदी। माना अगरि उहे बि अगरि कंहिं फ़र्दनि सां बि इख़्तिलाफ़ आहिनि त उहो बि हिन महिल बहितर तरीक़े सां, अहसन तरीक़े सां हल थी सघनि था। ऐं हुन में को हींअर ख़ान साहिब खे बि ज़ाहिर किथे न किथे त ख़बर हूंदी त पल्स जेका मुल्क जी आहे उहा नाहे जेको हिन कॉन्फ्लिक्ट खां पहिरीं हुई। सो पर हाणे बहितर सम्झंदा हूंदा एतिरो छाकाणि ज़ातियात ते मामिलो अची वञे थो। ऐं ॿी ॻाल्हि त ख़ान साहिब ते एतबार बि शायदि माण्हुनि खे हाणे घटि पियो अचे।
स्पेशली इस्टाब्लिशमेंट खे त हीउ सुभाणे पंहिंजी ॻाल्हि करे फिरी न वञे, उहो बि हिकिड़ो मसइलो हो।